हालाणी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी जी ज़राअत खाते जी आफिस खंडर बणिजी वई है। आफिस में कंहिं बि क़िस्म जो फर्नीचर मौजूद न आहे। अमलो बि आफिस अचण छॾे ॾिनो आहे। आबादगारनि खे इन आफिस में को बि फ़ाइदो न मिली सघियो आहे। हालाणी जेको ज़राअत जी वॾी हैसियत रखे थो, जिते ज़राअत खाते पारां 40 साल अॻु हालाणी शहर में 3 कमरनि, 1 हॉल ऐं चौदीवारी ते आफिस क़ाइमु थियल आहे, उते ज़राअत खाते पारां असिस्टेंट फील्ड ऑफिसर बेलदार ऐं ॿियो अमलो मुक़रर थियल आहे, जंहिंजी बिल्डिंग काफ़ी अरसे खां तबाह बर्बाद लॻी पई है। कमरनि जी दीवारनि में ॾार पइजी विया आहिनि, चौदीवारी मुकमल किरी पई है। हिन सिलसिले में आबादगारनि असद अली ख़ासकेली, ज़फर अहवान ऐं ॿिनि मीडिया खे ॿुधायो त ज़राअत खाते अमलो त मुक़रर थियल आहे, पर बिल्डिंग ज़बूहाल हुजण करे अमलो ऑफिस में नथो अचे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ज़राअत खाते जी बिल्डिंग ठाराए सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।